शुरू करियां तो अल्लाह के नाले सां जेको वॾो महिरबान निहायत रहम वारो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां बाक़िर अली, यूट्यूब चैनल बाक़िर सिंधी सां गॾु। अॼु हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ तव्हां में एतिरी अहलियत ऐं क़ाबिलियत अची वेंदी जो तव्हां बि ऑनलाइन पैसा कमाए सघो था। इनमें को बि फ़र्क़ु नथो पवे त तव्हां नौजवान आहियो, बुज़ुर्ग आहियो या ॿार आहियो। अगरि तव्हां महिनत सां कमु कंदा त आउं गारंटी ॾियां थो तव्हां बि ऑनलाइन पैसा कमाए सघो था। तो ॻाल्हि इहा आहे त कहिड़े तरीक़े सां तव्हां बि ऑनलाइन पैसा कमाए सघो था। यकीनन हर माण्हू वटि हींअर मोबाइल आहे ऐं उन मोबाइल में फेसबुक अकाउंट आहे। त अॼु ई फेसबुक अकाउंट मां फ़ाइदो वठो। यकीन करियो, अगरि तव्हां मुंहिंजी हीअ वीडियो आख़िर तक बग़ैर कंहिं स्किप ज़रिए ॾिठी त तव्हां बि फेसबुक अकाउंट मां ऑनलाइन पैसा कमाए सघो था। फेसबुक अकाउंट में ऑनलाइन पैसा कमाइण जो ज़रियो स्टार आहे। 100 स्टार ते फेसबुक $1 ॾींदो आहे, यानी 100 स्टार ते तव्हां वटि 230 रुपया अची वेंदा। अगरि जे तव्हां 1000 स्टार गॾु कया त फेसबुक तव्हांखे 2500 खां 3000 ऑलमोस्ट तव्हांजा ठही वेंदा। फेसबुक पेज ते 3 ॾींहंनि जे अंदरि 2700 फॉलोवर्स कया हुआ। इन मां ज़ाहिर आहे त 1000 फॉलोवर करणु का बि ॾुखी या मुश्किल ॻाल्हि न आहे। उनखां पोइ तव्हांखे पंहिंजा वीडियो अपलोड करणा आहिनि। वीडियो अपलोड करण खां पोइ तव्हांजा व्यूज़ अची वेंदा। तव्हांजा वीडियोज़ जेके आहिनि से रीच कंदा, जंहिंसां तव्हांजा फॉलोवर्स वधंदा रहंदा। स्टार सां अर्निंग करण में तव्हांखे घटि में घटि 1 साल बि लॻी सघे थो, 2 महीना बि लॻी सघनि था, 5 साल बि लॻी सघनि था। पर तव्हांखे महिनत करणी आहे। महिनत करण खां पोइ तव्हांखे पंहिंजा वीडियोज़ अपलोड करणा आहिनि, पंहिंजा फॉलोवर्स वधाइणा आहिनि। स्टार सां अर्निंग करण में तव्हांखे घटि में घटि 1 साल बि लॻी सघे थो, 2 महीना बि लॻी सघनि था या 5 साल बि लॻी सघे थो। इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां बसि पंहिंजो पेज ठाहे ऐं उनखे छॾे ॾींदा ऐं उन ते का महिनत न कंदा, कुझु बि कोन कंदा, न वीडियो अपलोड कंदा। वीडियो अपलोड न कंदा त तव्हांजा फॉलोवर्स न वधंदा। अगरि फॉलोवर्स न वधंदा त तव्हांजो पेज ग्रो कोन कंदो, जंहिंसां तव्हांजियूं उम्मीदूं जेके हूंदियूं उहे ख़तमु थींदी वेंदियूं। इन करे तव्हां पंहिंजो महिनत कंदा रहंदा, उन ते वीडियोज़ अपलोड कंदा रहंदा, पंहिंजे पेज खे टाइम ॾींदा रहंदा त तव्हां ज़रूरु कामयाबु थींदा। उमेद आहे त वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। हमेशा ख़ुशि रहो, शाद हुजो, आबाद हुजो। वसलाम।